कोर्ट्स आहिनि न, असां मुंहुं ॾियूं था पिया कोर्ट्स में, जेको केस अचे थो पियो उहो कोर्ट में वञूं था पिया, कोर्ट्स लीव बि ॾियनि थियूं पियूं। पर सवाल इहो त पैदा थिए थी, इहो छो? असांजो बि इहो सुवाल आहे त हुकुमरानी छो था करणु चाहिनि? यानी जीअं अॼु मुर्ज़ा ख़ान जी मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी सिंध में जेका रवादार फैमिली रही आहे सियासत में, उन भली करे इतफ़ाक़ इख़्तिलाफ़ बि हुजनि पंहिंजा, पर इख़्तिलाफ़ जे बावजूद बि जेका हिकिड़ी रवादार फैमिली रही आहे, जेको हिकिड़ो रवादार ख़ानदान रहियो आहे, उन मुर्ज़ा ख़ान जी पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत तमामु हिकिड़ी मिठी तबियत जी त आहे, उनजे ख़िलाफ़ु छो इहो? हाणे त कोर्ट बि हिन दफ़े चयो अथव इहे कहिड़े क़िस्म जी तव्हां FIR था लॉन्च कयो हुनजे ख़िलाफ़ु? कॾहिं जेको आहे तव्हां हुनजे ख़िलाफ़ु बकरी चोरी, कॾहिं तव्हां पुलिस मुक़ाबिलो, कॾहिं मोटरसाइकिल ते चढ़ी हुन पुलिस खे हिते फायरिंग कई, कॾहिं जेको आहे पंहिंजो मोरो वाक़ियो थियो हिते पासे उहो हिते हुयो कोन, उहो तव्हां हुन में जेको आहे हुनखे इन्वॉल्व कई वेठा। त इहे जेके बि आहिनि हिकिड़ियूं अहिड़ियूं FIRs आहिनि जेके इंतकामी जेको जज़्बो जेको नज़र अचे थो पियो, मां सम्झां थो त हिन महिल इहो जेको आहे हिकिड़ी ज़ाती हवाले सां जेको आहे हिकिड़ी जेका पंहिंजो सोच आहे, पंहिंजो जेको हिकिड़ी इंतकामी सोच आहे ददाई साहिब जी या लंजार साहिब जी, उहा मिर्ज़ा ख़ान जे केस में नज़र अची रही आहे। ऐं अॼु जेको असां हिते आया आहियूं, असां ज़ैन शाह जी बि क़यादत असांजो शेख साहिबु, बुनियादी तौर ते असां इहो इज़हार यकजहती लाइ आया आहियूं त मुर्ज़ा ख़ान जेको आहे जेको कुझु हुन सां थी रहियो आहे, असां हुनजी मज़म्मत बि कयूं था पिया, ऐं असां सम्झूं था पिया त बाबा इन शइ खे इंतकामी कार्रवाई खे ख़तमु थियणु खपे।